वारनि जो छणणु केतिरनि ई अमलनि जे करे थी सघे थो, जिन में हार्मोनल ऐं तिबी मसइलनि समेत उमिरि वधणु शामिल आहे, जंहिं जो हल असां सभिनी जे घरनि में ई मौजूदु हूंदो आहे। गंजाइप या वार छणणु अॼुकल्ह हर ॿिए शख़्स जो मसइलो बणिजी वियो आहे। इन जो हल हर्बल प्रोडक्ट्स खे ई सम्झियो वेंदो आहे। इन हवाले सां घर में आम इस्तेमालु थींदड़ भाॼी बसर वॾी अहमियत रखे थो। चमड़ी जे माहिरनि मूजिबि 100 ग्राम बसर में 4 मिलीग्राम सोडियम, 146 मिलीग्राम पोटाशियम, 12% विटामिन सी, 5% विटामिन B6 ऐं 2% मैग्नीशियम हूंदो आहे ऐं इहे सभु शयूं वारनि जी वाध वेझ ऐं अहम किरदार अदा कनि थियूं। हर्बल एक्सपर्ट्स तरफ़ां बसरनि खे कमज़ोर ऐं छणंदड़ वारनि जो इलाज करार ॾिनो वेंदो आहे। वार छणण खे रोकण लाइ बसरनि खे कुदरती ऐं घरेलू इलाज तौरु इस्तेमालु करे सघिजे थो, जंहिं जा नतीजा बि हैरान कंदड़ निकिरंदा आहिनि। बसरनि जे रस में सल्फर जो सुठो मिक़दार हूंदो आहे, जेको वारनि खे वधण लाइ ज़रूरी ग़िज़ाइयत फ़राहम करे सघे थो। मज़बूत वारनि लाइ हिकु सेहतमंद खल हुजणु ज़रूरी आहे। अक्सर असांजे मथे जी खल इन्फेक्शन जो शिकार थी वेंदी आहे, जंहिंजे करे वार छणण लॻंदा आहिनि, पर माहिरनि मूजिबि इन जो हल बसरनि में आहे, छो त बसर एंटी बैक्टीरियल ख़ासियतुनि सां लैस हूंदा आहिनि, जिन सां इन्फेक्शन ख़तमु करण में मदद मिलंदी आहे। बसरनि खे वार छणण खां बचाइण लाइ इस्तेमालु करण जा खोड़ तरीक़ा आहिनि। बसरनि खे ब्लेंडर में निपूड़े उन जो रस कढी वारनि जी पाड़ुनि में हणी सघिजे थो। अधु कलाकु मालिश बाद उन खे धोई छॾिजे। बसर जे पाणी में नारेल जो तेल ऐं एलोवेरा जेल शामिल करे खल ऐं वारनि ते हणी सघिजे थी, जंहिंखे रुगो 15 मिंट हणण बाद धोई छॾिजे। बसरनि जो जूस छणंदड़ कमज़ोर ऐं रुखनि वारनि लाइ महफ़ूज़, कुदरती ऐं सस्तो घरेलू इलाज ज़रूरु आहे, पर इहे तरीक़ा मथे जी खल जी बीमारियुनि जीअं एलोपेशिया ऐं ॿियनि मरीज़नि लाइ न आहिनि।